दादू ए सेक्शन थाणे जी हद नजम कॉलोनी लॻ शाहजहान पार्क खां मोहम्मद जुमन मस्तोई जे घर खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि घर जो अल्ह तल्ह सड़ी रख थी वियो। उन मौक़े ते घर मालिक मोहम्मद जुमन सहाफ़िन खे ॿुधायो त असां सुता पिया हुआसीं। ओचितो शटरिंग जी काठ खे बाहि लॻी, जंहिंजे करे मुंहिंजो 5 लख जो सामान सड़ी वियो आहे। मूंखे शक आहे त कंहिं बाहि ॾिनी आहे। मूंसां ज़िले इंतिज़ामिया इंसाफ़ करे जॾहिं त दादू म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर ग़ुलाम हुसैन अब्बासी समूरे अमले समेत फायर ब्रिगेड गाॾी साण करे वाक़े वारे हंध ते पहुतो। म्यूनिसिपल कमेटी दादू ऐं सेक्शन पुलिस बर वक़्तु पहुची भरपूर कोशिश करे बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि विसाइण दौरान म्यूनिसिपल जो हिकु मुलाज़िम सईद चारण जॻह जा चापुड़ किरण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। इन दौरान म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर ग़ुलाम हुसैन अब्बासी मौक़िफ़ ॾींदे चयो त बाहि जो इतला जीअं मिलियो असां अमले समेत 7 मिंटनि में वाक़े वारे हंधि पहुतासीं। पुलिस जी मदद सां बाहि ते कंट्रोल करायो, जंहिंमें असांजो हिकु मुलाज़िम सईद चारण ज़ख़्मी थी पियो आहे। शुक्र आहे घर मालिकनि मां को बि जानी नुक़सानु नाहे थियो। असांजी कोशिश जारी आहे। बाहि ते मुकमल कंट्रोल कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।